नासिम अली में सुपर हाईवे ते कुंकर नदी में गुज़िरियल ॾींहुं ॿुॾी वियल 7 ॼणनि जा लाश हथ कया विया आहिनि। तफ़सील वधीक मालूम कयो था रबनवाज़ मस्तोई खां। रबनवाज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, विरल ॾींहुं जेके गॾा भरिसां कुंकर नदी में ॿुॾी वियल 7 जेके शहरी हुया, जेके नदी क्रॉसिंग दौरान हायरूफ ॿुॾी वई, जंहिं त 7 ॼणनि जे लाश जेके हुया उन्हनि खे हथ कयो। अहिड़ी दावा डिप्टी कमिश्नर मलिक सलीम लाहौडे कई आहे, जॾहिं त हिन वधीक चयो त नेवी जे जवान डिस्ट्रिक्ट इंतज़ामिया रेस्क्यू 1112 गदाब टाउन जे मक़ामी रज़ाकारनि समेत समूरनि इदारनि इन तकलीफ़ वारी घड़ी में लाश ॻोल्हण में पंहिंजो फर्ज़ निभायो आहे। ऐं जॾहिं त हिन वधीक चयो त बरसाति दौरान वही आयल कोंकर नदी में 7 ॼणा ॿुॾी विया हुआ। समूरनि ॿुॾी वियलनि जा लाश हथ कया विया आहिनि, जॾहिं त कोंकर नदी में बरसाति दौरान गुलाब भील, संदसि ज़ाल नबू भील, पुट राजू भील, पोटो कैलाश समेत अफ़ज़ल जोखियो, इकबाल लासी ऐं जावेद समेत 7 ॼणा ॿुॾी विया हुआ, जिन समूरनि जा लाश हथ कया विया आहिनि। जॾहिं त डिप्टी कमिश्नर मलिक वधीक चयो त वॾे वज़ीर चीफ सेक्रेटरी कमिश्नर कराची जी हिदायतुनि ते इलाइक़े जे माण्हुनि सां गॾिजी करे समूरनि सरकारी इदारनि दुख तकलीफ़ वारी घड़ी में मुतासिर ख़ानदान सां गॾु बीठल रहिया ऐं जेको कोशिशूं करे जेके लाश हुया उहे पंहिंजे वारसनि हवाले कया विया आहिनि। जी रबनवाज़, तव्हांजी महिरबानी।